सखर पुलिस मुबारकपुर थाने जे हद मां मुबैना अगवा थियल औरत खे ॿारनि समेत बाज़ियाब कराए हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी सखर सिंगार मलिक पंहिंजे ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस करे मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त संगावती तकरार तां थींदड़ खूनरेज़ी खे रोके अगवा थियल औरत ऐं न्याणी खे बाज़ियाब करायो आहे। हिन चयो त जवाबदारनि संगावती तकरार तां औरत माई ज़ुबैदा ऐं न्याणी ज़ुलेखा खे अगवा करण बाद सरहद वारे इलाइक़े में हिक हंध ते ज़ंजीरनि सां ॿधी क़ैद करे रखियो हो। हिन चयो त जवाबदार अमीन महर साथियुनि समेत घर ते हमिलो करे 8 माण्हुनि खे ज़ख़्मी करे औरत माई ज़ुबैदा ऐं न्याणी ज़ुलेखा ऐं ॿारड़े खे अगवा कयो हो। पुलिस जवाबदार अमीन महर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एसएसपी इंकशाफ कयो त गिरफ़्तार जवाबदार अमीन महर शुरूआती जांच में ॿुधायो आहे त औरत जे अगवा वारे वाक़िए में SHO मुबारकपुर मुलविस आहे, जॾहिं त DSP जी मुलविस हुअण जी जांच कई पई वञे।